की ही वारी भित क्लियर करनी है कलर हाँ करे हाँ पोइ वरी हू वारी भित क्लियर चलो करनी ठीक है ठीक है। हाँ भा छा पिया ॾिसो कलर कंदा आहियो कलर कंदा आहियूं छो तव्हांखे एतिराज़ आया? न इहो कलर पाण ठाहींदा आहियो? कलर कंपनी वारा ठाहींदा आहिनि। अच्छा त इहो तव्हां कंपनी जा मज़दूर हूंदा? असीं कंपनी जा मज़दूर कोन आहियूं, असां हूअं ई मज़दूर आहियूं, रंग वारा मज़दूर। कंपनी ॾिना हूंदा न? न कंपनी कोन ॾिना आहिनि, कंपनी रंग मोकिलींदी आहे दुकान वारनि खे। अच्छा तव्हां डायरेक्ट कंपनी खां वरितो आहे? दुकान तां वरितो आहे बाबा, दुकान तां वरितो आहे। दुकान जी जी दुकान तां। भितनि ते कंदा आहियो? भितनि ते कंदा आहियूं, जॻहियुनि ते कंदा आहियूं। अच्छा हा घणो अरसो थी वियो अथव इहो कमु कंदे? 15-20 साल थी विया। अच्छा हा हा। अच्छा हिन में छा मिलाईंदा आहियो? पाणी। ही त मिलावट थी वई। अला पेवर रंग पोइ कीअं लॻंदो? पाणी मिलाइबो त पोइ थींदो न। हाणे तव्हां सवाल जवाब पिया कयो, आहियो केरु? न इहे भितनि खे फर्श खे करे फर्श खे कीअं थींदो? भितनि ते थींदो, जॻह ते थींदो। अच्छा जी 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 जी। इहो कमु कराइणो हो मूंखे बि। हलो भले हिते कयो, आऊं बि कमु कराईंदुसि। कराईंदुसि? हा अच्छा अच्छा तव्हांखे ॿुधाईंदुसि। भले भले। तव्हां इहो जामशोरे जे पुल खे पिलरनि खे करे वेंदा? कीअं जामशोरे जे पिलरनि खे कंदासीं बाबा साईं? तव्हांजो दिमाग़ ठिकाने ते आहे कोन्हे। असांखे कम ई अञा स्टार्ट कोन थियो आहे। अञा तव्हां सवाल जवाब बाबा ही आहे केरु? स्टार्ट सवाल जवाब पिया कयो। न आहियो केरु? तंग पिया कयो। असांजे पाड़े जो जेको आहे वॾो आहे, ठीकु आहे, हीअ असांजे पाड़े जो सरबर आहे। इहो त ही त लाज़मी पुछा गाछा तव्हां खां करींदो न? न इहो तव्हां इहो सॼो पाण कंदव? हा असीं सॼो पाण कंदासीं। इहो रंग तव्हां कंदो? हा रंग असीं कंदासीं। अकेलो? अकेलो। तंग पिया कयो, चरिया था मूंखे लॻो। न मूंखे थोरो पाड़े वारनि बि चयो कल्ह रंग जो। हा इहे पाड़े जा जेका बिजली जा थंभा आहिनि न, हा हिननि ते कलर इन्हनि ते कीअं थींदो बाबा? तव्हां चरियो पिया मूंखे ठाहियो, अञा मूं भित ते रंग बि कोन कयो अथमां, बिलावी जा बि चरियो ठाहियो। न हू थंभनि ते ऑयल पेंट थींदो, डिस्टेंबर थींदो। कीअं थंभनि ते थींदो? बिजली वारनि थंभनि ते कीअं थींदो? जॾहिं लाइट बंदि कबी पोइ थींदो रंग हिन ते। तव्हां चरिया आहियो या थंभनि ते मूंखे चाढ़ियो बाबा? पंहिंजो वञी कमु करियो। न न छा सीढ़ी सां कंदो या मथे ईअं चढ़ी वेंदो? सीढ़ी ते कंदासीं। सीढ़ी ते कंदासीं। हिते ते सीढ़ी इस्तेमाल ही भित आहे, भित आहे, भित जे मथां अञा थोरो मथे थींदासीं त पोइ स्टूल रखिणो पवंदो। अच्छा ऐं फर्श ते फर्श ते कोन थींदो साईं। तव्हां हलिया वञो, पहिरें थो पवांव, न त ईअं न थिए रंग वारा हथ तव्हांजे मुंहं ते लॻनि। मुंहिंजो पाड़ेसीरी जो कमु हो, हिन करे आयुसि। हुननि खे चओ। छा हुननि खे चवां? मथो खाई वियो आहीं। तव्हां महिरबानी करे हितां हलो, रंग करण ॾियो मूंखे। न ॻाल्हि ॿुधो न, इहो चवां पियो की इहो रंग में मिलाईंदो छा? पाणी, पाणी पीअण वारो पाणी बाबा। त माण्हू पाणी पीअंदा आहिनि, हिन रंग में मिलावट पिया कयो साईं। माण्हू खीर में पाणी विझंदा आहिनि, तव्हां रंग में पाणी पिया विझो। थोरो ख़्यालु हुजणु खपे तव्हांखे। मूंखे सभु ख़्यालु आहे। तव्हां वञी पंहिंजो कमु कयो, मुंहिंजो दिमाग़ माउथ न कयो, न त खाम खाई झगड़ो थी पवंदो हिते। ऐं रंग जा दॿा छॾे हितां हलियो वेंदो। तव्हां वञी पंहिंजो ॿियो को मज़दूर घुरायो। दिमाग़ खाधो अथव, रुॻी पिया सवाल जवाबु कयो। आहे छा? हितां हलो, कमु करणु ॾियो मूंखे। न हू इहो मसलो इहो की मूंखे बि कमु कराइणो हो न। जॾहिं करायो त पोइ सॾाइजो न, हींअर तंग छो पिया कयो मूंखे? शाम जो करे ॾिजो। टे खंभा आहिनि पाड़े में, जेका थंभा आहिनि उन्हनि ते कलर करो। थंभनि ते आउं कोन कयां, महिरबानी थींदी, मूंखे कमु करणु ॾियो। हलो जामशोरे जे पुल जे ते। कीअं पुल ते चढ़ंदसि हेठि पिलरनि ते बाबा? डिस्टेंबर करे छॾियो या ऑयल पेंट करे छॾियो, जेको तव्हांखे घुराए ॾियां उहो करे छॾियो। उते ठेको खयो आहे तव्हां? न हुननि चयो। फ़िलहालु मूंखे हितां कमु करणु ॾियो, मुंहिंजो मथो न खाओ। हरू भरू खाम कई झगड़ो थी पवंदो। हरू भरू ऐं हिते दॿा वॿा छॾे हलियो वेंदो आहे बाबा। कमु ई कोन्हे करिणो। हितां हलो हलो, मथो खाइण आयो वई, खाम कई झगड़ो थी पवंदो।
भला तव्हां कलर त करो भाऊ। हिनखे वठी वञो हितां। न आऊं तो पुछां पियो न बाबू। कहिड़ो तूं हितां पुछण आई, कम ई कोन पियो करण ॾेई। पाणी पियो मिलाए। पोइ छा मिलायां? छा मिलायां? सुठो कोन्हे ईअं कलर माण्हू। ईअं कीअं रंग थींदो? ईमानदारी सां कमु कयो। त ईमानदारी सां कयूं था न। मजदूरी बि वठो पिया ऐं कमु जेको अजायो पिया कयो। पाणी न मिलंदो पोइ रंग कीअं थींदो? भाउ रंग जो कमु कोन थो कयां। हिन कहिड़े चरे खे वठी आया आहियो? हलो ही दॿा वॿा पिया अथव, कोन थो रंग जो कमु कयां। दिमाग़ खाई वियो आहीं। रंग 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 रुगी पर सवाल जवाब। मूं हथ में बुर्श खयो ई कोन्हे, तूं मथो खाई वियो आहीं। हलो हितां।